सलीम गाड़वी। अॼु असां अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं सलीम गाड़वीअ जे मुतालिक़। नाले वारो शाइर सलीम गाड़वी 15 मार्च 1925 ते ॻोठ ॻाड़ी ज़िले ख़ैरपुर मीरस में महर अल्लाहदीने जे घर में जनम वरितो। ॻाड़ी ॻोठ जे निस्बत सां पंहिंजो तख़लुस ॻाड़वी रखियाईं। सलीम गाड़वीअ जो असुलु नालो अल्लाह वरायो महर हो। सलीम गाड़वीअ जो घराणो फ़क़ीरनि जो घराणो सरबो आहे। संदसि वालिद फ़क़ीर हाजी अल्लाहदीनो बिन फ़क़ीर मोहम्मद इलियास बिन फ़क़ीर कबीर। उहे टई दरवेश सिफ़त इंसान भिटाई रह जे दरगाह जा फ़क़ीर हुआ। उन्हनि में शराफ़त सादगी आला दर्जे जी मौजूदु हुई। सलीम गाड़वी उन्हनि सिफ़तुनि जो तसलसल हो। सलीम गाड़वीअ जे ख़ानदान 150 साल अॻु हबीब कोट ज़िले शिकारपुर मां लॾे अची ॻाड़ीअ में सकून इख़्तियार कई। सलीम गाड़वी 6-7 सालनि जे जमार में क़ुरान पाक सां पंहिंजी तालीम जो आगाज़ कयो। बाद में ॻाड़ी स्कूल मां 4 दर्जा पास कयाईं, जंहिंखां पोइ सिंधी फाइनल 7 दर्जा प्रियालोए स्कूल मां पास कयाईं। संदसि मुतालियो बेहद वसी हो। तारीख़ी हवालनि सां पिणु संदसि हाफ़िज़ो तेज़ हो। 1944 में अखियुनि जी ख़राबीअ सबबि पढ़णु छॾे ॾिनाई, पर पोइ बि संदसि इल्मो अदब सां उत्साह बरक़रार रहियो। सलीम गाड़वीअ शाइरीअ जी शुरूआति 1947 खां कई। उन हवाले सां मशहूरु सिंधी अदबी रिसाले अदीब सिंध संदसि रहनुमाई कई। अॻिते हली हिन सिंधी ज़ुबान जे हिकु बरख़ ऐं मंझल शाइर जो मक़ाम हासिलु कयो। सलीम गाड़वी शाइरीअ जी सभिनी सिन्फ़ुनि ते तब आज़माई कई ऐं सभिनी सिन्फ़ुनि सां इंसाफ़ कयो। सलीम गाड़वीअ जी शाइराणे फ़न ते तबसरो कंदे मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी महराण शाइर नंबर में लिखे थो, सलीम गाड़वी पंहिंजे दिलनशीन ऐं शीरीन कलाम जी हैसियत सां अदबी दुनिया में वॾो मक़ाम हासिलु करे चुको आहे। संदसि शाइरीअ में पुख़्तगी ऐं उम्दगीअ जो हिकु सुहिणो मिसाल आहे। सलीम गाड़वी 10 मुहर्रम अल हराम 1408 हिजरी 4 सेप्टेम्बर 1947 ते दिलि बीहण सबबि कराचीअ में वफ़ात करे वियो।